तारीख़ इस्लाम में अहिड़ा वाक़िया मिलन था जंहिंजे बारे में ॿुधी तव्हां हैरान थी वेंदो ऐं तव्हां इहो सोचण ते मजबूर थी वेंदो त इहो थियो कीअं। पर जेको आम माण्हू जे लाइ नामुमकिन हुजे उहो ई नबी अल्लाह ताला जे हुक्म सां करे ॾेखारींदा आहिनि। अॼु हिन वीडियो में मां तव्हांखे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं रुकाना पहलवान जे बारे में ॿुधाईंदुसि। रुकाना पहलवान जेको अरब जो वॾो ताक़तवर पहलवान हो ऐं रुकाना 200 ताक़तवर पहलवाननि जेतिरी ताक़त रखंदो हो ऐं 200 पहलवाननि खे हिक ई वक़्तु हाराइण जी कुवत रखंदो हो। रुकाना पहलवान जो मुक़ाबलो हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु थियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहमदिली ऐं नरमी ऐं शफ़क़त जा बेपनाह वाक़िया तव्हां ॿुधा हूंदा, पर इहो बि ॼाणे छॾियो त अल्लाह ताला जो महबूब हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शुजाअत ऐं बहादुरी जो चर्चो बि आम हो। पाण खे कुश्ती जी रांदि बि ॾाढी पसंदि हूंदी हुई ऐं अक्सर ॿारनि में कुश्ती जा मुक़ाबला कराईंदा हुआ। कुश्ती में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महारत जो अंदाज़ो इन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरब जे मशहूर पीउ ऐं पुट खे 5 दफ़ा कुश्ती में हारायो हो। रुकाना नाले पहलवान जी जिस्मानी ताक़त जे बारे में चयो वेंदो आहे त हू अकेलो 200 माण्हुनि जो मुक़ाबलो करे उन्हनि खे हाराए सघे थो, पर उन हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां लगातार 2 दफ़ा हारायो। पीउ जो हाल ॾिसी पुट मैदान ते आयो। पुट बि अहिड़ो पहलवान हो, उनखे बि अॼु ताईं कंहिं न हारायो हुजे, पर रसूल ख़ुदा हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुट खे 3 दफ़ा हारायो। सुनन तिरमिज़ी में बयान फरमायल आहे त हिक ॾींहुं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरब जे कंहिं कोहिस्तानी इलाइक़े खां गुज़री रहिया हुआ त रुकाना सां मुलाक़ात थी। सरवर आलम हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आदत मुबारका हुई त जेको शख़्स बि मुलाक़ात कंदो हुओ त हुज़ूर पाक हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे इस्लाम क़बूल करण जी दावत ज़रूर ॾींदो हुओ। सरकार आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुकाना खे बि दावत ॾिनी, हे रुकाना, तूं बुत परस्ती खां तौबा कर ऐं अल्लाह ताला जेको वहदहू ला शरीक आहे उन ते ईमान खणी अच। हिन चयो त मां हिक शर्त ते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिन दावत खे क़बूल करण लाइ तयार आहियां। जेकॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे हाराए हुजे, यानी कुश्तीअ में मूंखे हाराए वञी, त मां ईमान खणी ईंदुसि। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं जा ॾींहं अक्सर बुख में गुज़रंदा हुआ, केतिरनि ई महीननि ताईं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शाना रहमत चुल्हे में बाह ई न बरंदी हुई। पाण कतल जो हिकु दाणो वात में विझी पाणी पी छॾींदा हुआ। रुकाना त हर रोज़ ख़बर ई नाहे त केतिरो ई गोश्त, गीह ऐं खीर जो इस्तेमालु कंदो हो। रुकाना पहलवान जा ॿिया मिसाल बि मिलंदा आहिनि। ही मशहूर हुयो त 200 पहलवाननि सां बि अकेलो विढ़ंदो हो। हिन जी बदन जी कैफ़ियत हीअ हुई त उठ ज़िबह करे उन जी खल विछाए उन ते रुकाना वेहंदो हो ऐं जवाने अरब हिन खल खे छिकींदा हुआ। एतिरे क़दुरु जो उहा खल फाटी पवंदी हुई, पर उहो हिस्सो जंहिं ते रुकाना पहलवान वेठल हुओ उहो छिके न सघंदा हुआ। सरकार आलम हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुकाना पहलवान जे हिन शर्त खे क़बूल कयो ऐं फरमायो, हे रुकाना, जेकॾहिं तूं हिन शर्त ते ईमान खणी अचण जो वाइदो थो करीं त मां उहा शर्त पूरी करण लाइ तयार आहियां। हुज़ूर पाक हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तयार थी विया ऐं उन सां कुश्ती विड़ी उन खे हाराए विधो। ही इन हार में हैरान थी वियो। ॿीहर कुश्ती विढ़ण जी दावत ॾिनी। सरकार आलम हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿीहर बि पंहिंजी पैगंबराना ताक़त सां हिन खे अहिड़े ज़ोर सां ज़मीन में हयो जो उहो देर ताईं उथी न सघियो ऐं हैरान थी चवण लॻो, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ख़ुदा जो कसम, तव्हांजी अजीब शान आहे। अॼु ताईं अरब जो को बि पहलवान मुंहिंजी पुठी ज़मीन ते न हणी सघियो, पर पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे 2 दफ़ा ज़मीन ते किरायो। रुकाना पहलवान जल्दी मुस्लमान थी वियो, पर कुझु मोरखीननि लिखियो आहे त रुकाना फतह मक्का जे ॾींहुं इस्लाम क़बूल कयो हो। उन खां पोइ हिन जो पुट यज़ीद बिन रुकाना बि, जेको हिकु मञल पहलवान हो, उहो 300 बकरियूं वठी बारगाह नबूवत में हाज़िर थियो ऐं चयो, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां मूं सां बि कुश्ती विढ़ो। सरकार आलम हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए इब्ने रुकाना, जेकॾहिं मूं तोखे हाराए विधो त तूं मूंखे केतिरियूं बकरियूं इनाम में ॾींदे? हिन चयो, 100 बकरियूं मां तव्हांखे ॾींदुमि। हुज़ूर पाक हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तयार थी विया ऐं हिन सां हथ मिलाए हिन खे ज़मीन ते किराए विधो। हू हैरत सां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसण लॻो। वरी हुन ॿीहर कुश्ती विढ़ण लाइ चैलेंज कयो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿीहर बि हिन खे ज़मीन ते पुठीअ भर किराए विधो। पोइ हिन 100 बकरियूं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾेई छॾियूं। पोइ वरी 3 दफ़े बि हिन कुश्ती विढ़ण लाइ चयो त अल्लाह जे नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन खे 3 दफ़े बि हाराए छॾियो। त पोइ हिन बकाया बचल बकरियूं बि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾेई छॾियूं ऐं चवण लॻो, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सॼो अरब गवाह आहे त अॼु ताईं को बि पहलवान मूं ते गालिब न थी सघियो, पर तव्हां मूंखे 3 दफ़ा जंहिं तरीक़े सां मूंखे हारायो आहे उन सां मुंहिंजी दिलि मञी वई त यकीनन पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदा अज़्ज़ व जल जा नबी आहियो। इहो चई पोइ कलमो पढ़ी दामन इस्लाम में आया।
हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन जे मुसलमान थियण ते बेहद खुश थिया ऐं उन जूं 300 बकरियूं वापस करे छॾियूं। उन तरह रुकाना पहलवान ऐं उन जो पुट यजीद बिन रुकाना ॿिन्हिनि कलमो पढ़ी मुसलमान थी विया ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी थियण जा एजाज़ बि मिली विया ऐं इहो मुकमल वाक़ियो हदीस मां साबित आहे।